सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां अवां खे ॿुधाईंदासीं मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जे हवाले सां गवाह जवाबदारनि खे सुञाणे वरितो आहे। क़त्ल केस जे गवाह ज़ुहैब खे अदालत में पेश कयो वियो। बयान कलमबंद ॾिसी ॿुधायो त जवाबदार अदालती कमरे में मौजूद आहिनि। गवाह ज़ुहैब जवाबदार अरमगान ऐं शिराज खे सुञाणे वरितो। अवां खे ॿुधाईंदासीं, गवाह चयो आहे त अरमगान जे घर कमु कंदो आहियां। 1 जनवरी ते कम लाइ आयसि त घर में किचिरो हुओ। संदसि चवण हो त रहण लाइ हिकु कमरो ॾिनो वियो, बाक़ी कमरनि में वञण जी इजाज़त न हुई। गवाह जो चवणु आहे, अरमगान जो को दोस्त वग़ैरह ईंदो हो त असांखे अंदरि वञण जी इजाज़त न हूंदी हुई। घणो वक़्तु कमरे में गुज़ारींदा हुआसीं। 5 जनवरी ते कपड़ा इस्त्री करे मथे हलिया वियासीं। जांच ऑफिसर जो चवणु आहे, जवाबदार अरमगान जो पीउ गवाह खे धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं ते अदालत चयो आहे त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गवाहनि जे तहफ़ुज़ लाइ लाॻापियल अदालत सां रुजू कयो। गवाह चयो आहे, 6 जनवरी ते मुस्तफ़ा नाले शख़्स आयो हो ऐं मथे हलियो वियो। संदसि चवणु आहे त हू मथे वियो त कुझु देर बाद आवाज़ अचण शुरू थी विया। कुझु ई घड़ियुनि बाद फायरिंग थी।